ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं नाज़रीन खे। उमरकोट अदालती हुकुम ते ज़मींदार जे निजी जेल ते छापो 17 हारी बाज़ियाब कराया विया आहिनि। उमरकोट लक्ष्मण कोहली जे ॾिनल दरख़्वास्त ते सेशन जज उमरकोट जी अदालत जे हुकुम ते छापो हयो। बोदर फार्म पुलिस ज़मींदार अशरफ अली जट जी ज़रई ज़मीन ते छापो हणी 17 हारनि खे बाज़ियाब कराए वरितो। उमरकोट बाज़ियाब थियल हारनि में हरमी, सूरज, नरमल, चवादात, पुठाणी, सूमरो, रायचंद कोहली, मासूम ॿार ऐं औरतूं शामिल आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं नाज़रीन खे। उमरकोट में अदालती हुकुम ते ज़मींदार जे निजी जेल ते छापो हयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर सुहेल कुंभर। जी सुहेल, छा अपडेट्स आहिनि? अदालती हुकुम ते बोदर फार्म थाने की पुलिस है वो जमींदार की निजी जेल में छाप 17 जेके हारी आहिनि वो बाज़ियाब कराए वरिता आहिनि। अमरकोट स्टेशन जज की अदालत में लक्ष्मण कोहली जी दरख़्वास्त स्टेशन जज उमरकोट के हुकुम से बोदर फार्म थाने की पुलिस है बोदर फार्म जमींदार अशरफ अली जट की ज़रई ज़मीन से छापो 17 हारनि खे बाज़ियाब कराए वरितो। बाज़ियाब करायल हारनि में हरमी, सूरज कुमार, निर्मल, सेवानंद, पठाणी, सुमरो, रायचंद कोहली ऐं मासूम ॿार ऐं औरतूं शामिल आहिनि। ज़मीन हारनि जो मौक़ो इख्तियार कयो ज़मींदार अशरफ अली जट वटि घणे अर्से खां हारीको कंदा आहियूं, पर हाणे पैसा हिसाब किताब कोन ज़मींदार आहे उहो गार्जन कंदो आहे ढंगो रवैयो इख्तियार कंदो हुनजे करे असां परेशान थी ज़मींदार जे ज़ुल्मनि खां तंग थी असां अदालत जो दर खुड़कायो। अदालत में असांखे इंसाफ़ उमीद आहे। बाज़ियाब करायल हारनि खे उहो बोदर फार्म थाणे जी पुलिस सुबुह जो स्टेशन जज उमरकोट जी अदालत पेश कंदी। सुहेल, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।